मेरी दुनिया तू ही रे, मेरी खुशियाँ शाद है वही तो परेशान लगा पे आयो। अंकल जी पई आया जाम। अच्छा रोज सुबह वही उठ रोटी उठाए टिफिन पैक कर माइन साम्हूं ॾे ॿारनि जी चेचे थकिजी पई आहियां। हाणे मां वञा थी पई। काॾे था वञो? थर न एॾो मथे नथी वञा। घुमण वञणो आहे। काॾे घुमण वञणो तो? उल्हासनगर घुमाए छाव? तूं घुमाईंदी आहे उल्हासनगर मूंखे? छो मां थी घुमाए अचे। हल सब कुछ ख़बर आहे मूंखे उल्हासनगर में। हल मां थी घुमाए अचे। ॿाहिरि वञणो आहे विदेश वञणो अथव? हा फॉरेन ट्रिप? फॉरेन ट्रिप ते दिल्ली थाईलैंड। थाईलैंड वेंदव मम्मी? हा त छो खाली छोकिरा वञी सघंदा आहिनि या थाईलैंड? असां वञूं कान्हे। छो छा कंदव तव्हां हुते वञी? मसाज कराईंदमि नाइट पार्टी कंदमि। हा त नचंदव? पैसो आ। अरे मूंखे जाम दिलि आहे थकिजी पई आहियां। मूंखे हलो कयां बुकिंग कयां? पप्पा खे चवां थी। तूं छा कंदी आहे? पप्पा खे चवां थी करे ॾींदा। अरे मम्मी पप्पा खे छो था चओ? मां खुदि करे सघंदी आहियां। लुटे वेंदे तूं किथां कंदी आहे? तोखे किथां ईंदी आहे करण? मम्मी जेडी ट्रिप्स नाले सां इंस्टाग्राम ते पेज आहे, उन्हनि जी ऑफिशियल वेबसाइट भी आहे। हुन ते मां बुकिंग कंदमि। ट्रस्टेड पेज आहे। अच्छा हाँ बिल्कुल हो तव्हांजे लाइ इंटरनेशनल फ्लाइट जी बुकिंग भी कंदा आहिनि ऐं डोमेस्टिक भी, होटल जी भी। अरे मम्मी हो तव्हांखे कस्टमाइज पैकेज ठाहे ॾींदा जीअं तव्हां चवंदव। कोई तकलीफ़ न वेंदव ॿाहिरि तव्हांखे। कर जल्दी बुकिंग कर। हाणे ई थी बुकिंग कयां? हाणे ई कर। पोइ शॉपिंग भी त करणी आहे उल्हासनगर। हलूं हलूं? अरे शॉपिंग त उल्हासनगर में थींदी। हलो। तो आप भी www.jdtrips.com से अफोर्डेबल प्राइस में अपने फ्लाइट और बस की बुकिंग करें और लेटेस्ट अपडेट्स के लिए इनके पेज को फॉलो करें।